ये जेके एसपीओ के धक्का आया है ना, ये मुझे जिस्म ते न लगा पर मुझे रूह में लगा है। मां एसपी सा एड़ो तहशर कराइंदुसि जो याद कंदो। ये सब कार्रवाइयों करे तो मुझे तमाम वरो एहसान कयो है। आई कोशिश कर जाए तो सरदार खान बहादुर फिरोज खान कुछ महीनन लाए न ॻोठ में नजर ही ना अचे। खंडर जो जहाज छा इंसान जी जिंदगी का कीमती हुंदो आ छा मासात? मसद खैर ता है ये गाल तो केड़े होगे सके मासात मु तो सिर्फ हवाई गाल पे कई ता तो सीरियस समझी आओ। मसद सच पूछी न तो साले सच है कूड़ जी परख अगले मानून जे अखियुन के ॾिसंदे ही पड़ी वठंदो आ। तू इने वॉइस के एसपीडी मोकलण वारो आहीं? रुखसार बेबी जानू मुझी जान, मां रंग जो पत्तो हमेशा वक्त ते कढंदो आहियां। फिलहाल सरदार बिजार खान जी दिल खुश करण जो बंदोबस्त करे तो वठां। सरदार बिजार खान जी दिल तॾहिं खुश थींदी जॾहिं एसपी हिक पासे थींदो